तौहीद खां पोइ सभ खां अवल जंहिंजो ख़तम नुबूवत त ईमान आ तौहीद खां पोइ सभ खां अवल जंहिंजो ख़तम नुबूवत त ईमान आ खूब वाज़िह पकी ॻाल्हि आहे इहा सो मोमिन पको ऐं मुस्लमान आ तौहीद खां पोइ सभ खां अवल जंहिंजो ख़तम नुबूवत त ईमान आ खूब वाज़िह पकी ॻाल्हि आहे इहा सो मोमिन पको ऐं मुस्लमान आ सो मोमिन पको ऐं मुस्लमान आ नबी पाक खां वध जे प्यारा अथई पीउ मां या दोस्त सारा अथई मुकम्मल तुंहिंजो न ईमान आ नाराज़ी बि तो साण रहमान आ नबी पाक खां वध जे प्यारा अथई पीउ मां या दोस्त सारा अथई मुकम्मल तुंहिंजो न ईमान आ नाराज़ी बि तो साण रहमान आ मां पंहिंजे न तरफ़ां तो तोखे चवां मां पंहिंजे न तरफ़ां तो तोखे चवां थियो शाहिद इन्हीअ ते त क़ुर्आन आ तौहीद खां पोइ सभ खां अवल जंहिंजो ख़तम नुबूवत त ईमान आ खूब वाज़िह पकी ॻाल्हि आहे इहा सो मोमिन पको ऐं मुस्लमान आ सो मोमिन पको ऐं मुस्लमान आ मोहम्मद मूंखे त साहन खां वध मूंखे पंहिंजनि सदोरनि ऐं ॾाहनि खां वध पंहिंजे पीउ माउ ऐं आहे ॿारनि खां वध समूरनि प्यारनि ऐं यारनि खां वध मोहम्मद मूंखे त साहन खां वध मूंखे पंहिंजे सदोरनि ऐं ॾाहनि खां वध पंहिंजे पीउ माउ ऐं आहे ॿारनि खां वध समूरनि प्यारनि ऐं यारनि खां वध मां
ऐलान ही तो कया करबला ऐलान ही तो कया करबला मोहम्मद ते सिरसाह कुर्बान तो ही दखा को इस बखा अवल जह जो खत्म नबूवत ते ईमान खूब वाज़िह पकी गाल आहे इहा सो ई मोमिन पको ऐं मुसलमान सो ई मोमिन पको ऐं मुसलमान भल जा रोज़ा रखे को नमाज़ू पढ़े या मस्जिद में वेही तिलावत करे मोहम्मद सा उल्फत न तो घर रखे पोइ दोज़ख थी उनके त खुद दे छिके भल जा रोज़ा रखे को नमाज़ू पढ़े या मस्जिद में वेही तिलावत करे मोहम्मद सा उल्फत न तो घर रखे पोइ दोज़ख थी उनके त खुद दे छिके भल जा सूरत में मुस्लिम नज़र अचे भल जा सूरत में मुस्लिम नज़र अचे हकीकत में सवार शैतान तो ही दखा को इस बखा अवल जह जो खत्म नबूवत ते ईमान खूब वाज़िह पकी गाल आहे इहा सो ई मोमिन पको ऐं मुसलमान सो ई मोमिन पको ऐं मुसलमान खुदा खां दुआऊं घुरां थो सदा मख़तमुन नबूवत ते थिया बस फिदा मताहिर मकी ऐं बचा ॿार सभु उसामा हुज़ैफा संदन यार सभु खुदा खां दुआऊं घुरां थो सदा मख़तमुन नबूवत ते थिया बस फिदा मताहिर मकी ऐं बचा ॿार सभु उसामा हुज़ैफा संदन यार सभु सभई गोर थियूं गॾिजी सोहणे मथां सभई गोर थियूं गॾिजी सोहणे मथां खुदा जो कसम मुंहिंजो अरमान सभई गोर थियूं गॾिजी सोहणे मथां खुदा जो कसम मुंहिंजो अरमान
तौहीद खां पोइ सब खां अवल जंहिंजो ख़तम नुबूवत ते ईमान आ खूब वाज़िह पकी ॻाल्हि आहे इहा खूब वाज़िह पकी ॻाल्हि आहे इहा सो ई मोमिन पको ऐं मुसलमान आ सो ई मोमिन पको ऐं मुसलमान आ